नाज़रीन तव्हांखे चकमा अपडेट कंदा हलूं त वापारी अब्दुल शकूर जे पुट अबू बकर सुमरो खे अगवा जी कोशिश कई वई आहे। शिकारपुर भरिसां हथियारबंदनि हथां नौजवान अबू बकर खे अगवा करण जी कोशिश कई वई आहे। बिल्कुल नाज़रीन, मोटरसाइकिल न ॿियाण ते हथियारबंद नौजवान ते फायरिंग कई। अपडेट कई पिया चकमा वापारी अब्दुल शकूर जे पुट अबू बकर सुमरो खे अगवा जी कोशिश कई वई आहे। मज़ाइमे ते ज़ख़्मी थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं चकमा आसिफ सुमरो खां। आसिफ, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त चक भरिसां ॻोठ मोहम्मदाबाद वासी मशहूर वापारी हाफ़िज़ अब्दुल शकूर सुमरो जो नौजवान पुट अबू बकर सुमरो शिकारपुर वापार जे हवाले सां वञी रहियो हो त शिकारपुर ॿाहिरां बाईपास वटि मोटरसाइकिल ऐं कार सवार 6 हथियारबंदनि संदनि रोकण जी कोशिश कई त हथियारबंदनि ऐं नौजवान विच में फायरिंग जो सिलसिलो शुरू थी वियो, जंहिं बाद हथियारबंद फायरिंग कंदा फरार थी विया। इतला बाद SSP शिकारपुर में नौजवान ऐं संदसि जा वारस पहुता, जंहिं बाद SSP शिकारपुर न्यू फौजदारी थाणे जे SHO खे हुकुम ॾिनो ऐं नौजवान जी फरियाद ते 6 नामालूम हथियारबंदनि खिलाफ़ FIR दाख़िल कई वई आहे। जी महिरबानी जी अपडेट करण लाइ।